इस्लामाबाद में मकानी चूंडू सुभाणे कराइण जो हुकुम। इस्लामाबाद हाई कोर्ट चूंडू मुलतवी करण खिलाफ पीटीआई ऐं जमात इस्लामी जे दरख़्वास्तुनि ते महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। अदालत इलेक्शन कमीशन जो मकानी चूंडू मुलतवी करण वारो नोटिफिकेशन कल अदम करार ॾींदे चयो त शेड्यूल मूजिब 31 तारीख़ ते मकानी चूंडू करायूं वञनि। वफ़ाक़ी हुकूमत खे इलेक्शन कमीशन सां मुकमल सहकार जी हिदायत। अदालती फ़ैसिले बाद इलेक्शन कमीशन जो हंगामी इजलास। चूंडुनि जी तयारी ऐं हाई कोर्ट जे फ़ैसिले जो तफ़सीली जाइज़ो। वफ़ाक़ी सरकार पारां इस्लामाबाद में मकानी चूंडू सुभाणे कराइण वारो फ़ैसिलो चैलेंज करण जो फ़ैसिलो। इस्लामाबाद हाई कोर्ट जे फ़ैसिले ख़िलाफ़ इंट्रा कोर्ट अपील दाख़िल कराए अॼु ॿुधणीअ जी इस्तदा कई वेंदी। घरू वज़ीर राणा सनाउल्ला चयो आहे त अदालती हुकुम अखियुनि ते पर अमल दरामद ॾुखियो आहे। सुभाणे मकानी चूंडू कराइण नामुमकिन आहे। 1000 पोलिंग स्टेशन्स लाइ मुख़्तसिर वक़्त में इंतज़ार नथा करे सघजनि। इस्लामाबाद में मकानी चूंडू कराइण लाइ 4 खां 5 महीना लॻी सघनि था। आम चूंडुनि लाइ 8 खां 10 महीना घुर्बल आहिनि। पीटीआई इस्लामाबाद में मकानी चूंडू कराइण बाबति हाई कोर्ट जे फ़ैसिले जी आजियां करे छॾी। फवाद चौधरी चयो आहे त इलेक्शन कमीशन चूंडू मुलतवी करण बाबति बेवकूफ़ाणो फ़ैसिलो कयो। हुकूमत खे सुभाणे हर सूरत में मकानी चूंडू कराइणियूं पवंदियूं। नून लीग खे बुरी तरह शिकस्त मिलंदी। जारी कयल बयान में फवाद चौधरी चयो त सुभाणे इलेक्शन न थी त हुकूमत ख़िलाफ़ तौहीन अदालत कार्रवाई थी सघे थी। इस्लामाबाद खे ख़तरनाक शहर करार ॾियण ते राणा सनाउल्ला खे वज़ारत तां इस्तीफ़ा ॾियणु घुर्जे। पाकिस्तान के ललकारींदड़नि खे पूरी ताक़त सां जवाब ॾिनो वेंदो। क़ौमी मफ़ादनि खे का बि रहड़ अचण न ॾींदासीं ऐं नई क़ौमी सलामती जे तसवुर खे नुक़सान पहुचाइण जी इजाज़त ॾिनी वेंदी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी सदारत हेठि थियल क़ौमी सलामती कमेटी जे इजलास जी पधिराई जारी। 3 कलाकनि ताईं जारी रहंदड़ इजलास में आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर समेत सर्विसेज चीफ्स, वफ़ाक़ी वज़ीरनि ऐं कुझु इदारनि जे सरबराहनि जी शिरकत। मुल्की मैशियत ऐं अमन अमान जो तफ़सीली जाइज़ो वरितो वियो। कुझु इदारनि अमन अमान जी सूरतहाल ऐं मुमलिकती वज़ीर हिना रबानी खैर अफ़गानिस्तान उबूरी हुकूमत सां राब्तनि बाबति ब्रीफ कयो। इजलास में दहशतगर्दी ख़िलाफ़ शहीदनि जी अज़ीम क़ुर्बानियुनि खे भेटा पेश। वज़ीर आज़म चयो त दहशतगर्दी ख़िलाफ़ बहादुरी ऐं साबित क़दमीअ सां अॻिते वधंदासीं। मुल्क में मुश्किल सां हासिल कयल अमन कंहिंखे ख़राब करण न ॾिनो वेंदो। कानून वारे वफ़ाक़ी वज़ीर सेनेटर आज़म नज़ीर तारड़ टेक्नोक्रेट्स हुकूमत जे क़याम खे गैर आइनी करार ॾेई छॾियो। इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हाईंदे आज़म नज़ीर तारड़ चयो त असेंबलियूं तोड़ण जी सूरत में 60 ॾींहनि अंदरि इलेक्शन थियण लाज़मी आहे। आइन में टेक्नोक्रेट्स हुकूमत जी गुंजाइश नाहे। पीपल्स पार्टी अॻवान रज़ा रबानी बि रिघे मुदे लाइ टेक्नोक्रेट्स जी हुकूमत जी मुखालफ़त कंदे चयो आहे त निगरां टेक्नोक्रेट्स हुकूमत आई त मज़ाहिमत कंदासीं। आइन मूजिब असेंबली टुटण या मुद्दो पूरो थियण ते निगरां काबीना ठहंदी आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सां परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी जी मुलाक़ात। 9 जनवरी ते जेनीवा में थियल कॉन्फ्रेंस बाबति तफ़सीली ॻाल्हियूं। बिलावल भुट्टो ज़रदारी कॉन्फ्रेंस जे हवाले सां पाकिस्तान जे तयारियुनि बाबति ब्रीफिंग ॾिनी। परॾेही वज़ीर अमेरिकी दौरे बाबति बि वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ खे आगाह कयो। आज़ाद कश्मीर जे सदर बैरिस्टर सुल्तान महमूद जी बि परॾेही ऑफिस में बिलावल भुट्टो ज़रदारी सां मुलाक़ात। गॾियल दिलचस्पी जे मामलनि ते ॻाल्हियूं।
सिंध हुकूमत एंटी करप्शन के चेयरमैन मोहम्मद नवाज शेख के उहदे तां हटाए छॾियो। 20 ग्रेड जो ऑफिसर उस्मान गनी सिद्दीकी एंटी करप्शन जो चेयरमैन मुकर्रर। मोहम्मद नवाज शेख के सूबा इलेक्शन अथॉरिटी जो चेयरमैन मुकर्रर कयो वियो। ये कहता है कि जो बच्चे हैं अगर 7 साल से कम उम्र है तो उसको अपनी वालदा का रहने दिया जाए, क्योंकि अगर उसका वालिद भी जेल में हो, वालदा भी जेल में, तो बच्चा बेचारा कहाँ जाएगा। तो ये है। और ये भी बता दूं कि इनमें से कोई भी शख्स जेल में हुकूमत की इमाम नहीं है। ये जब भी कोई इलीगल इमिग्रेंट होता है तो उसको पुलिस या FIA या बाकी इदारे जो है वो उनको गिरफ्तार करके लेके जाते हैं कोर्ट्स में। अदालतों के अहकामात पर ये लोग जो है वो बच जाते हैं। जिनका कोई भी ऐसा जेल नहीं है जिसकी तस्वीर हो। मुल्क पाकिस्तान में आज भी पूरी हमारे मुल्क की इंपॉर्टेंट क़यादत जो है अहम इजलास कर रही है कि मुल्क को किस तरह हम अपने ट्रैक पर लेकर आए। और उसी जगह पर वो शख्स आज उसने तो ऐलान किया कि सारे मुल्क में एहतजाज करो, धरने करो, मतलब वो पागल शख्स है, वो बेवकूफ शख्स है। वो पाकिस्तान का कभी साथी नहीं था, पाकिस्तान के हमदर्द नहीं था, उसको पाकिस्तान का कोई मोहब्बत नहीं है। सिंध सरकार कराची जे लांढी जेल में अफगान औरतूं ऐं ॿारनि बाबति सोशल मीडिया ते तस्वीरुनि खे जाली करार ॾेई छॾियो। सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमून चयो आहे त सिंध जे कंहिं बि जेल में अफगान ॿारड़ा क़ैद न आहिनि। गैर कानूनी तौर तरसियल माण्हुनि खे अदालती हुकुम ते जेल मोकिलियो वेंदो आहे। कैदी औरतुनि सां गॾु सिंधनि ॿारनि खे जेल में रखण जो कानून मौजूदु आहे। जेलनि बाबति सलाहकार एजाज़ ज़करानी ऐं ॿियनि सां गॾु कराची में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे शर्जील इनाम मेमून चयो त सोशल मीडिया ते हलंदड़ तस्वीरूं सिंध जे कंहिं बि जेल जी नाहे। सिंध में गैर कानूनी तौर तरसियलनि खे वापसि मोकिलियो वेंदो। सिंध हाई कोर्ट सिंध हुकूमत खे मकानी चूंडूं थियण ताईं मुक़ररनि ऐं बदिलियुनि खां रोके छॾियो। चीफ सेक्रेटरी ऐं मकानी इदारनि वारे खाते जो सेक्रेटरी ज़ाती हैसियत में तलब। अदालत चयो आहे त 3 ॾींहनि अंदरि जवाब न आयो त सख़्त हुकुम जारी कंदासीं। इलेक्शन कमीशन जे वकील अदालत खे आगाही ॾिनी त सिंध हुकूमत मकानी चूंडुनि जे शेड्यूल जे ऐलान बावजूदि मुक़ररियूं ऐं बदिलियूं कयूं। इलेक्शन कमीशन केतिरा ई ख़त लिखिया पर अञा ताईं अमल न थी सघियो आहे। सिंध हुकूमत चूंड कानून जी भञकड़ियुनि में मसरूफ़ आहे। थर में कोयले मां 330 मेगावाट बिजली पैदा करण वारे मंसूबे जो इफ़्तिताह कयो वियो। मौसम जी ख़राबी सबबि वॾो वज़ीर मुराद अली शाह न पहुची सघियो। PPMN महेश मलाणी मंसूबे जो इफ़्तिताह कयो। वॾे वज़ीर मुराद अली शाह बयान जारी कंदे चयो आहे त मंसूबे जे इफ़्तिताह सां थर कोल मां बिजली जी पैदावार 3000 मेगावाट थी वई आहे। थर जे कोयले जे इस्तेमाल सां पाकिस्तान में तवानाई जो इनकलाब अची रहियो आहे। थर जे ज़ख़ीरनि मां 200 सालनि ताईं 1 लख मेगावाट बिजली पैदा करे सघिजे थी। के धड़ों की बात की तो मैं इसमें ये बताता चलूँ, जब से मैंने इस मनसब पर अल्लाह ताला ने मुझे बिठाया है, मेरी ये कोशिश है कि मैं तमाम ही लोगों के दरमियान इत्तेफाक पैदा करूँ। और ये जो लोग नाइत्तफाकियों की वजह से इस सूबे की, शहर की और मुल्क की तरक्की में रुकावट बन गए हैं, वो रुकावट दूर करें तो बिल्कुल ठीक है। इस पर कोशिश जारी है और इंशाअल्लाह अनकरीब सब लोग मिलजुल कर तमाम स्टेक होल्डर्स इस सूबे में, इस शहर में अपना काम करें। गवर्नर सिंध कामरान टिसूरी MQM जे धड़नि खे गॾु करण लाइ पुरुमीद। सेवण में कलंदर लाल शहबाज जी दरगाह ते हाज़िरी बाद मीडिया सां ॻाल्हाईंदे गवर्नर कामरान टिसूरी चयो आहे त MQM जे धड़नि में इत्तेफ़ाक पैदा करण जी कोशिश करे रहियो आहियां। जल्द MQM हिकु थी वेंदी। हुकूमतूं ईंदियूं वेंदियूं आहिनि। नफ़रतूं ख़तम करे मुल्क ऐं सिंध जी ख़ुशहालीअ लाइ गॾिजी कमु करणु घुर्जे। बिल्कुल असां इन ते जेको बि असांखे इंफॉर्मेशन ॾींदो उन जे लाइ 5 लख रुपए जो असां इनाम रखियो आहे ऐं उन जो नालो बि सिगाए राज़ में रखियो वेंदो, कंहिंखे उन जो नालो न ॿुधायो वेंदो।
कातिल इन ॻोठ जे जोईया या इन ॻोठ जे इर्द गिर्द किथे रहे थो पियो। प्रोबेबिलिटी आहे त माण्हुनि उते उनखे ॾिठो आहे, पर ख़ौफ़ खां कोई अॻिते अचण जे लाइ तयारु न आहे। उनखे नज़रअंदाज़ नथो करे सघिजे, बिकॉज़ अगरि कंहिंखे सिर्फ़ु क़तलु करिणो हूंदो त उहो त क़तलु वार कोई बि करे ऐं क़तलु करे वञी सघे थो, पर अहिड़े तरीक़े सां उनजा बॉडी पार्ट्स रिमूव करणु ऐं स्किन रिमूव करणु ऐं उन्हनि खे खणी वञणु, उन में प्रोबेबिलिटी आहिनि कि भोपा बि थी सघनि था। असां उनखे हर एंगल खां ॾिसूं था पिया। सिंचोरो वेझो बेदर्दी सां क़तल कयल दिया भील जे वाक़े में भोपा मुलविस हुजण जो शक। सांगड़ पुलिस क़तल बाबति तफ़सील ॿुधाईंदड़नि लाइ 5 लख रुपया इनाम जो ऐलान। एसएसपी बशीर अहमद बिरोही जो चवणु आहे त दिया भील जे क़तल बाबति जेको बि तफ़सील ॿुधाईंदो उनखे 5 लख रुपया इनाम ॾिनो वेंदो। दिया भील जे क़तल जा तफ़सील ॾींदड़नि जो नालो बि राज़ में रखियो वेंदो। थी सघे थो त दिया जे क़तल में भोपा मुलविस हुजनि, उन बाबति जांच कई पई वञे। पुलिस क़तल जे शक में मक़तूला दिया जी भेण खे बि गिरफ़्तार करे वरितो। सखर हैदराबाद मोटरवे स्कैंडल केस में गिरफ़्तार 6 जवाबदारनि जी जुडिशियल रिमांड में 5 ॾींहनि जी वाद। सखर जे एंटी करप्शन अदालत एंटी करप्शन नौशरो फिरोज़ पुलिस खां ईंदड़ ॿुधणीअ ते पको चालान पेश करण जो हुकुम ॾेई छॾियो। जांच ऑफिसर अदालत खे ॿुधायो त जवाबदारनि खां जांच हली रही आहे। उबूरी चालान पेश करे चुका आहियूं। जांच मुकमल करे पको चालान जल्द जमा करायो वेंदो। खुरम एजेंसी बॉर्डर ते दहशतगर्दनि सां विढ़ंदे शहीद थियल पनो आकिल ऐं फैज़गंज वासी फौजी जवाननि जी फौजी एज़ाज़ सां तदफ़ीन कई वई। फैज़गंज वासी सूबेदार शुजा मोहम्मद शर जी जनाज़े नमाज़ में फौजी ऑफिसर्स ऐं वॾे अंग में इलाइक़े वासियुनि जी शिरकत। शहीद जो मड़ फौजी एज़ाज़ सां मिटी मां हवाले कयो वियो। पनो आकिल वासी फौजी जवान हाफ़िज़ अब्दुल रहमान जुणेजो जी बि अबाणे कब्रिस्तान में फौजी एज़ाज़ सां तदफ़ीन कई वई। सिंध हाई कोर्ट सखर बेंच और बावड़ो जी शुगर मिल्स में मुबैना तौर क़तल कयल पोरियत जुनैद मलिक जो केस दाख़िल करण वारो घोटकी जी अदालत जो हुकुम मुअतल करे छॾियो। धुरिन खे 23 जनवरी ते पेश थियण जो हुकुम। घोटकी जी अदालत केस मिल जे मैनेजर मज़हर हुसैन मल्ही, आदिल खान पठान, खालिद उस्मान पठान ऐं 2 अणॼातल माण्हुनि जे ख़िलाफ़ दाख़िल करण जो हुकुम ॾेई छॾियो। पोरियत नौजवान जुनैद मलिक जो 15 दिसंबर ते निजी शुगर मिल्स मां केमिकल मिलियल पाणीअ मां तशद्दुद थियल लाश मिलियो हो। साले पटवे जो घर जी छित करण सबब घर धणी फोत। संदसि घरवारी ज़ख़्मी थी पई। ॻोठ करीमदाद लुंड में छित करण सबब गासी ॾिनो लुंड मौक़े ते दबजी फोत थी पियो। संदसि घरवारी ज़ख़्मी, अस्पताल मुंतक़िल। ऐं पाकिस्तान ऐं न्यूज़ीलैंड विच में पहिरीं टेस्ट मैच बिना नतीजे ख़तम। पाकिस्तान मैच जे आख़िरी ॾींहुं पंहिंजी ॿी इनिंग 311 रन्स 8 विकेट्स जे नुक़सान ते डिक्लेयर करे न्यूज़ीलैंड खे मैच खटण लाइ 15 ओवर्स में 138 रन्स जो हदफ़ ॾिनो। किवी टीम 7 ओवर्स में 1 विकेट जे नुक़सान ते 61 रन्स ठाहियूं। ख़राब रोशनी सबब मैच अॻुवाट ख़तम कई वई। क़ौमी टीम पारां इमामुल हक़, सऊद शकील ऐं सरफराज़ अहमद 50 स्कोर कयूं।